बिल्कुल उन वक्त मौजूद आहियां बगाड़ मोरी लगे दाता चिलागा ते जीअं त हिन वक्त जेको पानी जेको सो मसलसल वधी रहियो आहे दरगाह की तरफ वधी रहियो आहे। आसपास में जेको सो मुख़्तलिफ़ जगह तां खाद बि हणी रहियो आहे ऐं इन खां अलावा हिते जेके आसपास में जेके कच्चा घर आहिनि उन जी तरफ़ पानी वधी रहियो आहे। असां सां गॾु हिते ॻोठाणा बि मौजूद आहिनि ऐं इन खां अलावा हिते आवाम असां सां गॾु मौजूद आहे ऐं पाणी जी सूरत हाल जे हवाले सां। ऐं उन खां इहो पुछा करियूं था त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां तव्हां वटि हिते केरु आयो आहे या कोन आयो आहे ऐं चूंडियल नुमाइंदनि मां अव्हां जी कंहिं ते सार लधी आहे न लधी आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं हुन जो छा चवणु आहे। सिंधु दरिया जे हिन ॿेट में हिन पेट में तव्हां ॾिसी सघो था त पोयां सिंधु दरिया जो जेको तेज़ वहिकिरो आहे उहो तेज़ी सां जारी आहे जे सबबि जे तेज़ वहिकिरे सबबि हिन दरगाह खे ऐं हिन दरगाह जे साइड में जेको क़ब्रिस्तान आहे उन खे काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। क़ब्रिस्तान जो काफ़ी हिसो जेको आहे उहो बि मिसमार थी वियो आहे, दरिया जे वहिकरनि में लुड़ी वियो आहे। ऐं उन खां अलावा हिन दरगाह जो हिन आस्थाने जो जेको साइड वारो हिसो आहे पोयां तव्हां ॾिसी रहिया आहियो बैकग्राउंड में पाणी जे वहिकरनि सबबि ई पाणी पिणु उन हिसे ते चढ़ी आयो आहे जे सबबि हिन दरगाह हिन आस्थाने खे बि मुतासिर थियण जो ख़तरो आहे। इन खां अलावा हिते हिन इलाइक़े ऐं हिन दरगाह जे आस पास में केतिरा सारा ॻोठ आहिनि जेके पिणु हिन सिंधु दरिया जे तेज़ वहिकिरे जे नज़र थी विया आहिनि ऐं केतिरा सारा माण्हू जेके आहिनि उहे बेयारो मददगार हिते मौजूदु आहिनि हिननि ॻोठनि में हिननि घरनि में जेके अञा ताईं बि के अचण के नुमाइंदे के चूंडियल नुमाइंदे या के वॾे माण्हू जे अचण जे ओसीड़े में आहिनि के वॾे ऐलान जे ओसीड़े में आहिनि पर सच त ऐलान ते थी विया आहिनि पर अञा ताईं उन्हनि ते को बि अमल कोन पियो थिए। न असां त घस न पंधु का शइ कोन्हे माना जीअं कुता पिया मरनि तीअं पिया माना हाणे ॿुॾियो मरो हाणे सम्झी का शइ असांखे माना हिकिड़ी पूरी खारी बिस्कुटनि जी बि केरु कोन थो ॾिए कुझु कोन्हे। हा न न असां त केरु बि निहारे ई केरु कोन्हे। खुदारा ॾींहं ॾींहुं पाणी वधंदो वञे ऐं हिते ॻोठ जे अंदरि तक़रीबन में 100 खां वधीक ॻोठ आहिनि जेको तक़रीबन उनखे ॻोठ खे नुक़सानु आहे। अञा सुधी हिन ॻोठ वारनि खां असांजी मुलाक़ात थी आहे, ॻोठ वारनि खां ख़ुदि आउं बि मां राखो आहियां पर अॼु सुधी का बि वाहिर कोन कई वई आहे। ऐं ॻोठ ते तव्हां त ॾिसो था त ख़ुदि सर बंद ते माण्हू बिना कंहिं वेठा आहिनि, उनखे अञा सुधी खाद ऐं खुराक बि कोन मिली आहे ऐं न को तंबू मिलियो आहे न को उनजी का वाहिर कई वई आहे। असां DCP ठटा ऐं DC ऑफिस खे मुतालबो करियूं था त खुदारा हिन जे मथां फौरी तौरनि जे मथां ग़रीबनि मिसकिन जे मथां रहम कयो वञे। ऐं तव्हां ख़ुदि ॾिसो था त हीउ सिंधु जो पाणी तव्हां हिन दरगाह खे बि ॿोड़ण वारो आहे अन क़रीब ऐं केतिरा ॻोठ पाणी जे अंदरि ईंदा इन जा ज़िम्मेदार बि सिंध हुकूमत हूंदी। असां अपील करियूं था त खुदारा इन जी वाहिर कई वञे। इन ॻाल्हि परेशान लॻा पिया आहियूं सिंधु दरिया असांजे डहिया पिया आहिनि असां टपड़ पटे मजबूरी ख़ातिर बंदियुनि ते रही रहिया आहियूं मन में असां कंहिं बि वॾेरे सार न लधी आहे हिन वक़्त ताईं। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो।